हिन वक़्तु असां दौलताबाद जे मिडल स्कूल में बीठा आहियूं। दौलताबाद संगम ते आहे, ज़िले सांगड़ ऐं ज़िले मीरपुर ख़ास जे संगम ते आहे, जंहिंमें तालका सिंधड़ी ऐं तालको खिपरो जो जेके बॉर्डर लॻनि था। ऐं हिन स्कूल जी सॼे पस मंज़र ते ॻाल्हाइण लाइ हितां जे समाजी वर्कर ऐं उस्ताद जेको हिन स्कूल में ख़ुदि उस्ताद आहे, जंहिं जे ही जेके समूरा दोस्त तव्हां ॾिसो था पोयां बीठा आहिनि, इन्हनि जी महिनतनि सां इन्हनि जी जदोजहद रंग लाथो। ऐं हितां जी जेका चूंडियल MNA आहे शाज़िया अता मरी, छो त हुन जो तक लॻे थो, हुन इन्हनि जी डिमांड ते, इन्हनि जी एप्लीकेशन ते हिन स्कूल जी बिल्डिंग लाइ पैसा मंज़ूर कया, जेको आऊं सिकी लदे राहुमे खे गुज़ारिश कंदुसि त उहो इन सॼे जो पस मंज़र ॿुधाए त इहो सभु हिननि कीअं हासिलु कयो। जी सिकी लदा। महिरबानी साईं अब्बास खोसो साहब। असल में हिन स्कूल जो जेको बुनियादु पहिरियों पियो उहो ईअं पियो त 1990 में असांजी हितां जी समाजी तनज़ीम फलाही तनज़ीम कारूं जॾहिं असांजे दोस्तनि ठाही हुई, जोड़ी हुई, उन जे प्लेटफॉर्म ते असां हिते जशन ए कारूंजर नाले सां हिकिड़ो फंक्शन कयोसीं। उन वक़्त में सांगड़ ज़िले में डिप्टी कमिश्नर हूंदो हो डॉक्टर इमदाद अली रज़ा सीहड़ साहिबु, हींअर अमेरिका में कंहिं वॾे उहिदे ते आहे। सो हुन असांजी हिन हेॾी सारी काविश खे जदोजहद खे माना जेको सलाम कंदे असांजा जेके उन वक़्त जा जेके मुतालबा हुआ, लाइट रोड ऐं मिडिल स्कूल जो उहो मंज़ूरु कयईं। हिन स्कूल जो बुनियादु जेको आहे हुन पंहिंजे हथनि सां संगे बुनियादु 1992 ईस्वी में रखियो, पर बदकिस्मती सां थियो ईअं त हुनजी SNE मंज़ूरु न थी सघी ऐं उहा बिल्डिंग जेका आहे आहिस्ते आहिस्ते डैमेज थींदी वई। हींअर गुज़िरियल 3 साल खनि थिया आहिनि त असां हिन स्कूल में प्राइमरी ऐं मिडिल ॿई क्लास हलाइणु शुरू कया हुआ। उनखां पोइ जेको आहे सो स्कूल जी ज़बून हालति थी ऐं हितां खां जेको आहे सो ख़ुशकिस्मती सां असां वटि शाज़िया अता मरी MNA थी चूंडिजी आई। ऐं असां सभिनी दोस्तनि गॾिजी उनखे हिकिड़ी एप्लीकेशन ॾिनीसूं, रिक्वेस्ट कईसूं त असांजो तइलीम जे हवाले सां हिते तमामु वॾो बहिरान आहे, मिडिल स्कूल आहे कोन ऐं खाई हितां खां तमामु घणी परे आहे। हुन असांखे रिपेयरिंग जे लाइ पैसा मंज़ूरु कराए ॾिना, जेको तव्हां पाण ॾिसो पिया त हाणे हिन क़िस्म जी जेका आहे बिल्डिंग हिते तयारु थिए पई। ऐं हिन स्कूल जे जेका हींअर स्ट्रेंथ आहे उहो 85 ॿारनि ते मुश्तमिल आहे। उहे प्राइमरी में पढ़ंदा, प्राइमरी स्कूल जी बि जेको आहे सो ज़बून सूरत हाल आहे, प्राइमरी ऐं मिडिल जा क्लासूं ते असीं गॾु हलायूं था। ऐं हिन वक़्तु असांजी जेका असां कोशिशि इहा आहे असांजे रज़ाकार दोस्तनि जी, असांजो 2 हिते समाजी तनज़ीमूं आहिनि, जेको कारूंजर फलाही तनज़ीम आहे, जागरता फोरम आहे, त उन जो ॿिया दोस्त आहिनि। असां सभिनी जी गॾियल कोशिशि इहा आहे तव्हां जहिड़नि दोस्तनि सां, अब्बास साहिब जहिड़नि दोस्तनि जे सलाह मशूरनि सां ऐं मुख़्तलिफ़ चूंडियल नुमाइंदनि सां ऐं अमलदारनि सां गॾिजी करे हिन खे अपग्रेड कराए हाई स्कूल करायूं हिन स्कूल खे, ऐं हिते असांखे गर्ल्स जे लाइ जेको आहे सो स्कूल क़ाइमु करायूं। इन जे करे असां हिन वक़्त में हिन बिल्डिंग जी कंस्ट्रक्शन में मुतमिन आहियूं बिल्कुलु। ऐं उनखां पोइ हिन में बाक़ी जेके बि शयूं रहंदियूं उहो पाण मुरादो असां हितां जी कम्यूनिटी सां वेही करे गॾिजी करे कंदासूं। ऐं इंशाअल्लाह हिते असां हिकिड़ो तइलीमी वॾो प्रोग्राम बि कंदासूं, असांजे वारनि खे तव्हांखे दावत ॾींदासीं, उन में तव्हां शिरकत कजो। सो इहो थोरो पस मंज़र आहे हिन स्कूल जो। ऐं असांजी हथल इम्कान कोशिशि इहा आहे त वधि खां वधि, जीअं अब्बास साहिबु ॿुधायो वियो शुरूआती दौर में, त हीअ असांजो जेको ॻोठु आहे इहो 2 ज़िलनि यानी 2 ज़िलनि जे बॉर्डर ते आहे ऐं 2 तालुकनि जे बॉर्डर ते, सिंधड़ी ऐं खिपरो, मीरपुर ख़ास सांगड़ ते। उन्हनि जूं 4 यूनियन काउंसिलुनि जूं लॻभॻि 6000 आबादी हिन नंढड़े शहर सां जेको सो वाबस्ता आहे। उन्हनि जो अचणु विहणु उथणु विहणु हितां आहे। हीअ सहूलियत सिहती सहूलियत बि कोन्हे हिते, पर तइलीम जे हवाले सां हिते दोस्त असीं जेको आहे सो हींअर कोशिशि कयूं पिया। असांजा जेके दोस्त ॿाहिरि यूनिवर्सिटियुनि में पढ़नि पिया उन्हनि खां असीं मुख़्तलिफ़ लेक्चर कराईंदा आहियूं, या ॿिया जेके दोस्त ईंदा आहिनि उन्हनि खां असीं क्लासनि में लेक्चर वग़ैरह कराईंदा आहियूं। सो इंशा अल्लाह ताला असांजी कोशिशि इहा ई आहे त हीअ हाई स्कूल अपग्रेड थिए